ठट्टो मां मांखे अपडेट कंदा हलूं। ज़िले इंतज़ामिया ठट्टो सिहत ऐं मलेरिया खाते पारां म्यूनिसिपल कमेटी ठट्टे जे ताउन सां इंसाननि तोड़े जानवरनि खे मच्छरनि जे आज़ार मां निजात ॾियारणु तोड़े आवाम खे डेंगी वायरस ऐं मलेरिया खां बचाइण लाइ VBD टेक्निकल टीम DHO ऑफिस ठट्टो तरफ़ां DHO डॉक्टर सफ़दर अली शाह जी निगरानी में ठट्टे शहर जे मुख़्तलिफ़ पाड़नि ऐं मुहलनि में मच्छर मार स्प्रे कयो वियो त जीअं माण्हू मच्छरनि जे आज़ार मां निजात पाए मलेरिया ऐं डेंगी वायरस खां हमेशह लाइ महफ़ूज़ रही सघनि। उन मौक़े ते साफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे DHO ठट्टो डॉक्टर सफ़दर अली शाह चयो त ज़िले इंतज़ामिया ठट्टो सिहत खाते ऐं मलेरिया खाते पारां म्यूनिसिपल कमेटी ठट्टे जे ताउन सां आवाम खे मच्छरनि जे आज़ार मलेरिया बीमारी ऐं डेंगी वायरस खां बचाव लाइ अॻुवाट ठट्टे शहर में संदन निगरानी में मच्छर मार स्प्रे वारी मुहिम जारी आहे, जंहिं सबबि काफ़ी हद ताईं मच्छरनि जो ख़ात्मो अचण सां गॾु ज़िले ठट्टे में मलेरिया बीमारी तमामु घणी हद ताईं घटिजी वई आहे। पर असां जूं कोशिशूं आहिनि त मच्छरनि जो मुकमल ख़ात्मो आणियूं त जीअं आवाम मच्छरनि जे आज़ार मां छुटकारो हासिल करे सघे। ऐं चयो त हिन खां अॻु में संदन जोड़ियल टीमुनि पारां तालके मीरपुर साकरो जी UC धाबे जी गुजो ककड़ांड चौबंडी में स्प्रे मुहिम मुकमल करे छॾी आहे ऐं हाणे ठट्टे शहर में स्प्रे कई पई वञे। डॉक्टर सफ़दर अली शाह आवाम खे सलाह ॾींदे चयो त हू संदन टीमुनि सां मुकमल सहकार करे मलेरिया खां बचाव लाइ इख़्तियार कयल तदबीरुनि ते अमल करे मच्छरदानियूं लॻाइण सां गॾु मच्छर मार स्प्रे कराइनि ऐं पाण ई पंहिंजे घर भातियुनि खे मलेरिया समेत मुख़्तलिफ़ विचड़ंदड़ बीमारियुनि खां महफ़ूज़ करे मच्छर भॼायो लोशन इस्तेमालु करे घरनि भरिसां बीठल पाणी जो नेकाल कराए उते कारो तेल या छन छिटकारियो वञे त जीअं मच्छरनि जो मुकमल ख़ात्मो थी सघे। उन मौक़े ते फोकल पर्सन डॉक्टर गुलाम अली दायो, तारिक सलाम, मलेरिया सुपरिटेंडेंट ठट्टो रसूल बख्श ख़ासकेली समेत टीम जा ॿिया मेंबर पिणु मौजूदु हुआ।